मुंहिंजो नालो माधुरी बचवानी आहे। मां 5वीं कक्षा में पढ़ंदी आहियां। हिकिड़ी हुई बानी जनांग जी हुई नानी साडे डर जी हुई ॾाॾी सा कुत्ते जी हुई काकी ऐं चीते जी हुई चाची सा भंवरे जी हुई भेण ऐं सह जी हुई सेण सा पोपट जी हुई फुफी ऐं माकोड़ीअ जी मासी सा हुई सेण जी ससु जेते हले न कंहिंजो बस राणी हुई सयाणी जंहिंजी हुई हीअ बानी अहिड़ी हुई हीअ बानी हो